अल-क़साम ब्रिगेड जे तर्जुमान अबू उबैदा चयो आहे त ग़ज़ा में 6 जरगमालिन जी मौत जो ज़िम्मेवार इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू आहे। समाजी राब्तनि वारे प्लेटफॉर्म टेलीग्राम ते जारी बयान में अबू उबैदा जो चवणु हो त नसी राति वाक़े खां पोइ इसराइली जरगमालिन जी हिफ़ाज़त ते मुक़ररु एहलकारनि खे हिदायतूं जारी कई वयूं हुयूं त इसराइली फ़ौज वेझो पहुचे त जरगमालिन सां छा करणो आहे। हुन चयो त नेतन्याहू ग़ज़ा जंग बंदी मुआहिदे खे थियण खां रोकियो। नेतन्याहू जी फ़ौजी कार्रवाई ते इसरार जो मतिलबु इहो आहे त हू जरगमालिन खे कफ़न ऐं संदन ख़ानदान ताईं पहुचाइणु चाहे थो। अबू उबैदा जे बयान खां पोइ अल-क़साम ब्रिगेड हिकु पोस्टर पिणु जारी कयो जंहिं ते लिखियो वियो त फ़ौजी दॿाउ जो मतिलबु मौत ऐं नाकामी आहे, जो त मुआहिदे जो मतिलबु आज़ादी ऐं ज़िंदगी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।